सांगड़ वेझो जमड़ाऊ कैनाल मां निकिरंदड़ दमवाह जे आबादगारनि हारिन ज़रिए पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कंदे सांगड़ नवाबशाह रोड बंदि करे छॾियो। मुज़ाहिरीन जो त पाणी बासियुनि खे विकिरो कयो पियो वञे। अली ख़ान चाकराणी, इशफाक़ आराइन, शुकर ख़ान विरोही ऐं ॿियनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त STO सब डिवीज़न खडड़ो ऐं दारुगो हथरादो पाणी जी खोट करे असां आबादगारनि खे तंग पियो करे ऐं जेको ज़मींदार पंहिंजे हक़ लाइ पुरअमन एहतजाज थो करे त उन्हनि ते कूड़ियूं FIRs दाख़िल करायूं थियूं वञनि। असांजो हज़ारे एकड़ ज़मीन ते लॻल फसल सड़ी रख थी विया, पाणी जो शेड्यूल बि ज़ाहिर नथा कनि, पंहिंजी मर्ज़ी ते पाणी हलाए वेठा आहिनि। जॾहिं त दिलि चवे थी पाणी खोले थो छॾे ऐं जॾहिं दिलि चवे थी बिना ॿुधाए पाणी बंदि था करे छॾनि, जंहिं करे असांखे पाणी वक़्त ते ॾियण में ॾुखियाई थिए थी। आपाशी अमलदारनि असांजूं ज़मीनूं तबाह करे छॾियूं आहिनि। आबादगारनि जो डायरेक्टर नारा केनाल मंसूर मेमर सेक्रेटरी एरीगेशन मिनिस्टर एरीगेशन इंजीनियर जमड़ाऊ डिवीज़न खां मुतालबो कयो त हिन करप्ट इना अहल STO खे हटाए सब डिवीज़न खडड़ो में ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।